नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त करड़ाहه में खबर ईंदा ठारी मीरवाह महेराण हाईवे पीर ॿढड़ो स्टाप लग वेगन ऐं ट्रक में आमू सामू टक्कर थी पियो, जंहिं बाद वेगन कल्टी खाई ऊंधी थी वई। सखर खां ठारी मीरवाह ईंदड़ वेगन में सवार 8 मुसाफ़िर सख्त ज़ख्मी थी पिया। हादसे में ज़ख्मी थियल मुसाफ़िरनि फज़ल नबी शरफ फरीद सुमरो संदसि 4 वरनि जो पुटु गुलाम मुस्तफ़ा घरवारी ऐं संदसि न्याणियूं खालदा सुमरो फरीदा सुमरो 6 वरनि जी नफ़ीसा सुमरो 5 वरनि ज़ाहिदा औरत फरजाना सुमरो ऐं जुल्फकार अली जोगी सख्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मी के मुकामी माण्हुनि वेगन मां ॿाहिरि कढी इलाज लाइ ठारी मीरवाह अस्पताल आंदो, जिते ज़ख्मी जो इलाज जारी है। डॉक्टरनि पारां संदन हालत सुधरंदड़ ॿुधाई पई वञे। होॾां हादसे में ज़ख्मी थियल फरीद सुमरो ॿुधायो त तेज़ रफ़्तार ट्रक ओवरटेक कंदे वेगन सां टकराइजी वई ऐं ॿियनि केतिरनि ई ज़ख्मियुनि खे गंबट मोकिलियो वियो। होॾां हादसे बाद ट्रक ड्राइवर ट्रक समेत फरार थी वियो। आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़े जो सेठारिया थाने ते केस दाख़िल न थी सघियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।